घोटकी जी समाजी तंजीम विलेज डेवलपमेंट ऑर्गेनाइजेशन पारां सिंध में माहौलियाती तब्दीली ऐं सिंध में वाटर पॉल्यूशन ते अमल दरामद करण जे लाइ घोटकी जी मक़ामी होटल में सेमिनार मुनक़िद कयो वियो, जंहिं में सीडा अमले, सियासी समाजी सिविल सोसाइटी, तालीमी माहिरनि, ज़राई माहिरनि, सहाफ़ियुनि समेत वॾे अंग में माण्हुनि शिरकत कई। सेमिनार में विलेज डेवलपमेंट ऑर्गेनाइजेशन जे एग्जीक्यूटिव डायरेक्टर अली हसन महर, कुरतुल ऐं रिज़वान, वीडीओ जी रज़िया परवीन, डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मैनेजर एसपीओ सद्दाम हुसैन, औरत अॻुवाणनि में हाकिम दादी यास्मीन ताहिरा, शेर मोहम्मद महर, ज़राई माहिर मुजीब रहमान कलवर समेत ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। सेमिनार में शरीक माण्हुनि आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त आज का प्रोग्राम में रिकॉर्ड करने का इंडस कंसोर्शियम का मकसद था कि हम जो है सिंध वाटर पॉलिसी के मुतालिक आवाम को आगाही प्रोवाइड कर सकें कि सिंध वाटर पॉलिसी किस तरह से हम तमाम अफराद को बेनिफिट करती है, हम सिंध गवर्नमेंट किस तरह इंटीग्रेटेड वाटर मैनेजमेंट के थ्रू और मौसमियाती तब्दीली के बायस आने वाले ज़ायद पानी को और पानी की किल्लत के दौरान पानी को मैनेज करके हमें किस तरह से फ़ायदा पहुंचा सकें। जी असांखे इहो ॾाढो सुठो लॻो। अहिड़ा आखड़ा हुजणु खपनि छो जो हिनमें पाणी जी खोट ऐं मौसमियाती तब्दीली जेको फ्लड आया हुआ उन जे हवाले सां असांखे ॼाण मिली ऐं असां औरतुनि जे तरफ़ूं इहो ई घुर रखीसीं त हिन में जेको सीडा जे तरफ़ूं जेको औरतुनि जूं तंज़ीमूं ठाहियूं वयूं आहिनि, काफ़ी तव्हांखे पाण ख़बर आहे त तंज़ीमूं त ठाही वेंदियूं आहिनि पर औरतुनि खे का उनमें अख़्तियार न आहे ॾिनो। त असां औरतुनि जे तरफ़ूं इहो ई घुर कईसीं त असांखे जेको आहे बाख़्तियार कयो वञे ऐं औरतुनि खे बि इन तंज़ीमनि में हारियुनि में या सीडा में जेको आहे उहो बाक़ाइदा किरदारु ॾिनो वञे छो जो औरत जेकी आहे उहा हारी बि आहे। तव्हां पाण ॾिठो हूंदो त असांजी जेको आहे हिते हारी जेकी आहिनि उहे औरत मर्दनि सां गॾु मर्दनि खां बि बहितर कमु करनि थियूं ऐं हर शोबे में औरत आहे। त पाणी जे हवाले सां असांखे इहो महसूसु थियो त जेको हिते बैराज आहिनि उन जे हिसाब सां जेको असांजी सिंध में जेकी पाणी जी खोट हूंदी आहे असांखे, जंहिंजे करे असांजी जेको आहे फसलूं लेट थींदियूं आहिनि, उहे असांखे ॼाण मिली आहे। असां इहे घुर कईसीं त असांखे जेको पाणी जी तक़सीम आहे उहा असांखे बहितर कई वञे ऐं असांजी सिंध खे जेको आहे सरसब्ज़ कयो। मौसमियाती हवाले सां ऐं फ्लड जे हवाले सां फ्लड जेको असांजो तबाह पिया थियनि ऐं असांजे सही तरीक़े पाणी जो इस्तेमालु न पियो थिए। मौसम जेका आहे उहो गैर मौसम में पाणी थो अची वञे ऐं जेकॾहिं पाणी अचे थो त फसल खे सही टाइम ते पाणी नथो मिले त उनजी उपत जेका आहे उहा तमामु घटि थी थिए ऐं आबादगार हारी जेको आहे उहो तमामु नुक़सान में वञे थो। हुकूमत खे मुतालबो कयूं था त असांखे जेका आहिनि त उहे डैम ॾिना वञनि त जंहिंमें असांजो जेको पाणी आहे उहो सही तरीक़े इस्तेमालु थिए ऐं असां औरतुनि खे जेको आहे शामिलु कयो वञे त ताकी औरत बि आबादगार हारी आहे। त सिंध गवर्नमेंट हिन पॉलिसी जे थ्रू हिन असांजी जेका इरिगेशन जो जेको निज़ाम आहे उन खे वाटर रिसोर्स मैनेजमेंट जे तरफ़ खणे पई वञे ऐं इन तहत हिकिड़ी वाटर रिसोर्स मैनेजमेंट डिपार्टमेंट ठाही वेंदी ऐं उन जी जेके आहिनि से ज़ैली जेके आहिनि से डायरेक्टोरेट उन में कमु कंदा। इन पॉलिसी में जेका असां ग्राउंड वाटर जो ज़िक्र कयो वियो आहे, इन में वाटर डिपेंडेंट इको सिस्टम खे शामिलु कयो वियो आहे। हिन में जेको आहे सो ड्राई लैंड में तव्हांजो जेको कोहिस्तान ऐं थर जो इलाइक़ो आहे उन खे शामिलु कयो वियो आहे। हिन में इंडस डेल्टा जी ॻाल्हि कई वई आहे। त मां सम्झां थो इहे जेके सभु जेके शयूं जेके पाणी सां वापार कंदियूं उहे अंडर हिकिड़े अम्ब्रेला जे हेठि हिकिड़े डिपार्टमेंट जे हेठि कमु कंदा। सेमिनार में मुक़ररीन चयो त ज़िले घोटकी सां गॾोगॾु सिंध जे माण्हुनि खे पाणी खां मुतलिक़ तमामु घणियूं ॾुखियाइयूं पेश अचनि थियूं। असां सभिनी खे घुर्जे त इन मसइले खे मुतहद थी पॉलिसीज़ खे अमली शिकिल में इम्प्लीमेंट करायूं। कैमरामैन फरीद मलिक सां गॾु मुश्ताक शाही लगारी, आवाज़ टीवी न्यूज़ घोटकी।